नाज़रीन हाणे छटो मां ख़बर ॾींदासीं जिते कोहिस्तान जी ज़मीन ते कब्ज़ा माफ़िया लैंड माफ़िया जे वालार जो सिलसिलो रुकजी न सघियो आहे। अव्हांखे अपडेट कयूं पिया नूरियाबाद भरिसां छटे जी कोहिस्तानी कीमती ज़मीन ते लैंड माफ़िया जे वालार जो सिलसिलो हिन वक़्त ताईं रुकजी नाहे सघियो। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे केटीएन न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब बिरोही, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी छठे जे इंतहाई अहम ऐं क़ीमती कोहिस्तान जी ज़मीन जेका सुपर हाईवे जे बिल्कुलु लॻोलॻ नूरियाबाद भरिसां वसी इलाइक़े ते फैलियल आहे, उन ते जेका बिल्डर माफ़िया जो जेको वालार जो सिलसिलो उहो रुकिजी न सघियो आहे। हिकु दफ़ो ॿीहर छठे जे कोहिस्तानी पट्टी में बासुर बिल्डर माफ़िया जे पारां कोहिस्तान सत भाङे हिकु तपो जंपीर जे मकान पटवारी दोबान में 200 कब्ज़ो करे वालार कई रही आहे ऐं हिकु अल्पेंट सिटी मोटरवे जे नाले सां हिकु हाउसिंग स्कीम बि वॾे पैमाने ते कमु शुरू कयो वियो आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ जेके लेप आउट प्लान जे ज़रिए माण्हुनि खे सुनहरी ख़वाब ॾेखारे माण्हुनि खे हिकु तरफ़ फुरण जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे त ॿिए तरफ़ वरी एराज़ी ते जेका आहे ट्रैक्टर हलाए हैवी मशीनरी हलाए जेको आहे तमीराती कम जो सिलसिलो जारी आहे। वॾे पैमाने ते कोहिस्तान जी ज़मीन जेतोणीकि 2006 खां ईस्वी खां वठी सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते सील हुजण जे बावजूदि गैर क़ानूनी तौर ते ज़मीन जी ट्रांसेक्शन ऐं दाख़िला जो सिलसिलो उहो जारी रहियो आहे, जंहिं सबबि समूरी कोहिस्तान ते जे मुख़्तलिफ़ हथनि ते कब्ज़ा थियनि था ऐं केटीएन न्यूज़ समेत मुख़्तलिफ़ हथनि ते मीडिया जे पारां निशानदी थिए थी, कार्रवाई थिए थी, पर उहे कार्रवायूं वरी आरज़ी हुजनि थियूं। महबूब बिरोही, अपडेट करण लाइ तव्हांजी वरी ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी रहंदो। हिते वठूं था शॉर्ट ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ वरी हाज़िर थियूं था हेडलाइंस सां गॾु। ॾिसंदा रहो केटीएन न्यूज़।